शहदादपुर म्यूनसिपल कमेटी जो तारुफी इजलास मोकल वारे ॾींहुं आचर ॾींहुं सॾाइण ते फंक्शनल लीग सां तालुक़ रखंदड़ काउंसलर अगूणे तालके नाज़िम ऐं काउंसलर फ़कीर हुसैन बख्श ख़ासकेली जी अॻवाणी में इजलास जो बाइकॉट करे जंहिं बाद हुन हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहदादपुर म्यूनसिपल जो तारुफी इजलास उन ॾींहुं तलब कयो वियो जॾहिं म्यूनसिपल जे मुलाज़िमनि जी मोकल हुई। जॾहिं त तारुफी इजलास में चयो वियो त म्यूनसिपल जे अहम उहिदनि ते मुक़रर ऑफिसरनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन करे इहो अमल ग़ैर क़ानूनी आहे। हुन चयो त इन अमल ज़रिए मुखालिफ़ धुर जे मेंबरनि खे म्यूनसिपल जे अहम उहिदनि ते मुक़रर कयल ऑफिसरनि ऐं बल्दिया मुलाज़िमनि खां परे रखण जी कोशिश कई वई आहे। हुन वधीक चयो त अॻूणे एडमिनिस्ट्रेटर ऐं मौजूदा चीफ म्यूनसिपल लियाकत कलोड़ो खे ठेके ते म्यूनसिपल ॾिनी वई आहे जंहिं पंहिंजे एडमिनिस्ट्रेटर दौर खां वठी हिन वक़्त ताईं म्यूनसिपल जूं मिल्कियत बिना के अख़्तियार जे हुक्मरान पार्टी जे मनपसंद माण्हुनि खे ग़ैर क़ानूनी तौर ते अलॉट करण जी हर मुमकिन कोशिश करे विकिरो करे छॾियूं आहिनि। जॾहिं त 20 खां वधीक ग़ैर क़ानूनी भर्तियुनि जा बि इतलाउ आहिनि। हुन नाला अख़्तियारनि समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे। हुन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे अपील कई त शहदादपुर म्यूनसिपल में थियल करप्शन जो फौरी तौर ते नोटिस वठी शफ़ाफ इंक्वायरी कराए मुलविस माण्हुनि खे सज़ा ॾिनी वञे। उन मौक़े ते काउंसलर फतेह मोहम्मद शेख ऐं शफ़क़त कुरैशी पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची